दौड़ तालुके में भी 60 सैकड़ो कणिक जो फसल तैयार थी मार्केट में पहुंची वियो आहे। पर हिते वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, दौड़ समेत ज़िले में जेके 37 क़ाइम थींदड़ कणिक जा ख़रीदारी मर्कज़ अञा ताईं क़ाइम न थी सघिया आहिनि। जेके सरकारी आहिनि माण्हू असां कणिक जेको आहे सस्ते में था वठनि ऐं महांगो नथा वठनि। असां ग़रीब माण्हू ॿिज कलर बि नथो निकिरे इन मां, महिनत था करियूं, कणिक था लुणियूं, लाभार था करियूं, इन करे ॾाढो महांगो थो असां वटि वञे। तमामु मज़दूर माण्हू सॼो ॾींहुं महिनत कयूं था, ॿिज कलर सॼो ॾींहुं छटियूं था, असांजो को बि दाणो नथो बचे असां वटि। न डिपू खुलियो आहे अञा ताईं, डिपे वठनि था सस्ते में तमामु वापारी असां खां। वापारी कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। असां लुणूं था कणिक, पंहिंजे कलर पाणी हर शइ ख़र्चो ॾाढो वधी वियो आहे। ही वापारी ॿुधनि कोन था कंहिंजी ॻाल्हि। हर शइ थोरो महांगो रेट वधनि त असां ग़रीबनि जो कुझु जान थिए। हिननि खे कार्य कयो भले महांगाई आहे, कुझु असां खां वठनि त सही, कुझु महांगो था वठनि लॻो असां खां वठनि, पाण महांगो कमाइनि। मुत में न आहियूं बाबा, हिन हुकूमत त असांखे सफ़ा जेका खाई छॾियो आहे, कोकलो करे छॾियो आहे। हिननि ज़िले इंतज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कयो आहे त फौरी तौर ते ज़िले अंदरि ऐं तालुके दौड़ अंदरि फौरी तौर ते कणिक जा सेंटर क़ाइमु करे असांखे कणिक जे फसल जो मुनासिब अघु ॾिनो वञे। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध टीवी न्यूज़ दौड़।